सभिनी के प्रणाम। ॿियो हिकु निवेदन, कंहिंखे बि बेचैनी शारीरिक मानसिक हुजे त उहो बि भले वञी सघे थो। त छो जो बेचैनीअ वारो माण्हू सत्संग में मज़ो न खाईंदो। मां हर सत्संग में थोरो निवेदन करे छॾींदा आहियां, मानसिक परेशानीअ वारो कॾहिं बि सत्संग न ॿुधी सघंदो। और घणा माण्हू घर में जेको मानसिक परेशान हूंदो आहे चवंदा वञ ओॾे सत्संग ते वञ, मथां सुधरी पई, मथां ठीक ठही वञे। कॾहिं बि न। विक्षिप्त माण्हू हाली इहो सत्संग त न ॿुधे। वो अंदर में विक्षिप्त आहे, उहो छा ॿुधंदो? उहो ठीकु थिए उहो पोइ अचे। ऐं असांजे ईंदा आहिनि माण्हू वठी ईंदा अथनि, हा 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 हिनखे सत्संग वत्संग ॿुधे कुझु ठहे, उहो बेचैन लॻो पियो आहे सॼो, अंदर में बेचैनी अथसि, वीचार ई वीचार, ईअं उहो ॿुधंदो ई न। माण्हू चङी तरह सां जेको सोचता ॿुधे त अहिड़ी हालत ई न थिए। माण्हू होॾे ध्यानु ॾेई कान थो, पहिरीं संसार जी ॻाल्हियुनि में पइजी थो वञे त गिड़बिड़ थी वञे। त कोई बेचैन हुजे त भले ॿाहिरि उथी वञे, ॾाढो सुठो। उहो न वेहे त सुठो। हिकु गुरबाणी जो गीत चई करे तंहिंखां पोइ सत्संग प्रेम ऐं प्यार सां ये गुरबाणी चई करे तंहिंखां पोइ सत्संग। गुरु जैसा नहीं को देव, गुरु जैसा नहीं को देव, जिस मस्तक भाग सुलागा सेव, जिस मस्तक भाग सुलागा सेव। गुरु जैसा नहीं को देव, जिस मस्तक भाग सुलागा सेव, जिस मस्तक भाग सुलागा सेव। सतगुरु मेरा बेमोहताज, सतगुरु मेरा सच्चा साज, सतगुरु मेरा बेमोहताज, सतगुरु मेरा सच्चा साध, सतगुरु मेरा सब सुख दाता, सतगुरु मेरा पुरख विधाता, सतगुरु मेरा सब सुख दाता, सतगुरु मेरा पुरख विधाता, सतगुरु मेरा पुरख विधाता, सतगुरु मेरा पुरख विधाता, जिस मस्तक भाग सुलागा सेव, जिस मस्तक भाग सुलागा सेव। सतगुरु मेरा सर्व प्रतिपाले, सतगुरु मेरा मार जीवाले, सतगुरु मेरा सर्व प्रतिपाले, सतगुरु मेरा मार जीवाले, सतगुरु मेरे की वड्याई प्रगट भई है सबनी ठाई, प्रगट भई है सबनी ठाई।
प्रगट भई है सबनी ठाई। जिस मस्तक भाग सुलागा सेव, जिस मस्तक भाग सुलागा सेव। सतगुरु मेरा तान ताने, सतगुरु मेरा कर दीवान। सतगुर मेरा ताण निताण, सतगुर मेरा घर दीवान। सतगुरु मेरे कंबल जाया, प्रगट मरग जिने कर दिखलाया। प्रगट मार्ग जिने कर दिखलाया, प्रगट मार्ग जिने कर दिखलाया। जिस मस्तक भाग सुलागा सेव, जिस मस्तक भाग सुलागा सेव। जिन गुर सेविया तिन भान व्यापै, जिन गुर सेविया तिन दुख न सतापै। जिन गुर सेविया तिन भव न व्यापै, जिन गुर सेविया तिस दुख न संतापै। नानक शोधे सिमरत वेद, पार ब्रह्म गुरु नाई भेद। पार ब्रह्म गुरु नाई भेद, पार ब्रह्म गुरु नाई भेद। जिस मस्तक भाग सुलागा सेव, जिस मस्तक भाग सुलागा सेव। गुरु जैसा नाई को देव, गुरु जैसा नाई को देव। जिस मस्तक भाग सुलागा सेव, जिस मस्तक भाग सुलागा सेव। अजो को सत्संग एक लाइन सुखमनी साहब की सभिनी के ॿुधण में अचे थो। पोइ तो बेटे ॿुधण में अचे थो, हथ मथे कर ॿुधण में अचे थो न। सुखमनी जी पहिरियों हिकिड़ो सलोक आहे 29 जो सत्संग। करणहार प्रभु एक है, दूसर ना है कोई। करण कारण प्रभु एक है, दूसर ना है कोई। नानक तिस बलहारणे, जल थल मैयल सो। जल ये थल ते वेठा आहिनि, मैयल आकाश, बलहार उन जे मथां। अॼोको सॼो सत्संग करण कारण प्रभु ही आहे। तू पाण खे मञे तो, मां तो क्या गहराई में वञी अॼु ॾिसजां।
मैं सुम्हें मता सोचे तो मां तो क्या तुझे तमें कुछ भी काने, अथी भी कान, कुछ भी मता ये सोचे तो मां जेको क्या तो वो थे तो तुझे करण सा न तो थे उनजे ही करण सा तो तू सिर्फ विच में निमित्त आ, वरी उन में पाण तो मञे तो जीवन ठहंदे रहंदे। ये सभिनी के पंहिंजो पंहिंजो ये जीवन आ, जेको भी जाते जिए तो यो उन जो जीवन आ सभिनि जो। एक प्रश्न ईंदो आ सत्संगन में, जीवन जो लक्ष्य छा आहे? तो उत्तर मिलंदो आहे भगवान खे पाइण। इहो दार्शनिक उत्तर आहे, इहो तो ॿार बि चवंदो भगवान खे पाइण जीवन जो लक्ष्य। इहो दार्शनिक उत्तर आहे, इहो उत्तर कुछ ना आहे। भगवान खे पाइण ईअं चवणु सवलो आहे छा? भगवान कोई माण्हू थोड़ी वञी भाकी पायां, कोई भगवान ईअं आहे ई न। ये सही समझें तो जीवन जो अर्थ जीवन ही आहे, जीवन के पार। ये जेको जीवन तू जिए तो जीवन के पाती परमात्मा के पाती जिन भी पातो आ। ये जेको तू जिए तो जिथे उनके ज्ञान ते छा आहे। और मानू जीवन के समझन था संसार, जे सही समझंदे संसार ए परमात्मा हिकु ही आ। कल सत्संग जेको गुरु नानक ते पहिरीं पौड़ी एक ओंकार, एक ओंकार जो अर्थ है हिक ही परमात्मा, वो ही सत्या, वो ही करता है। तू ना है, तू ना है। और मां चवां ईअं जॾहिं थी वञे तो के अगर चिंता ही न होती, ये चिंता छाजी आहे? मां तो क्या या चिंता है। तू न तो करे, तू छॾे ॾे, अंदर करे तू छॾे ॾे। जेके भी महापुरुष थी गुज़रिया आहिनि, जंहिंजा उंगलियुनि ते नाला खया वञनि, उंगलियुनि ते गुरु नानक, बुद्ध, महावीर, कृष्ण, फरीदो, बुल्ले शाह, जगजीवन, पलटू, चरणदास, दादू दीन दयाल, सहजो, दया, ये अञा नाला मां कहिड़ा खणा। इन्हनि परमात्मा जी अनुभूति कई। परमात्मा जी अनुभूति को पूजा पाठ सां न थींदी आहे, कुछ भी ये शास्त्र पढ़ण सां या राम राम चवण सां भी मता ईअं सोचे त मां परमात्मा न थींदी कुछ भी। तू केॾो भी राम चओ। इन्हनि असांजे सिंधी संत जंहिंजो नालो स्वामी साहिब, जंहिंखे ख़बर हुजे स्वामी साहिब जी, स्वामी साहिब जा सलोक मां सुञा हिते कोई वेठी आहे लाज या जाड़नि मां के त सॼी ख़बर हुअसि। मां सलोक चवां और जाड़नि मां ख़बर पइजी वेंदी। वेठी हूंदी लाज, वेठी आहे वही हले, वेठी आहे। चवां तो हिकिड़ो सलोक, मुख सां राम चवे, मुख सां राम चवे, शांति न अचे जीव के, मुख सां राम चवे, अन्न पाणीअ जे नाम गिधे, उञ बुख की न लहे, नगर पहुंचे की न की, बिना पंध कए, जे गुर गम रहत रहे, सुखी थे स्वामी चवे। ये मुख सां राम चवे, शांति न अचे जीव के। ये पत्थर पत्थर पूजण सां भी कुछ न थींदी। तो केॾो भी पूज। हे स्वामी साहब असांजो पूरे विश्व में भले गीता ठही आहे, बाइबल ठहियो आहे, क़ुरान ठहियो आहे, या धम्मपद ठहियो आहे, तालमुद ठहियो आहे,
ये शत धर्म जेके विश्व जा आहिनि, जंहिंजा ये शास्त्र असां हिंदुनि जो गीता है, मुसलमाननि जो बाइबल कुरान आहे, ऐं यहूदियुनि जो तालमुद आहे, बाइबल उन्हनि जो आहे, ईसाइनि जो, बुद्धनि जो धम्मपद आहे। ये जेके भी शास्त्र आहिनि असां सिंधियुनि जो प्योर में प्योर शास्त्र अगर आहे, माण्हुनि खे सिंधियुनि जी इन जी ख़बर ई कान्हे को। इहो आहे असांजो स्वामी साहिब जो शास्त्र, जेके चवंदा आहिनि स्वामी साहिब जा सलोक, हिकु हिकु सलोक अंधविश्वास खां माण्हू परे थी सघे थो। जेको अंधविश्वास करे थो, ॻोल्हे थो भॻवान खे काथे, कंहिं तीर्थनि ते, कंहिं मंदरनि ते, काथे टिकाणनि में हेॾे होॾे ॻोल्हे थो, स्वामी साहिब दड़को ॾे थो। मां 2-3 सलोक चवां, दड़को तो ॾे। छा थो चए? अंधा की न ॾिसने, अंधा की न ॾिसने प्रत्यक्ष परमेश्वर खे, अंधा की न ॾिसने माण रखी अंदर में भोंदूअ जाम भटकन, सुतैं सिद्ध सही कयो स्वामी सुजागन, रता रंग रहने द्वैत वराए दिल में। प्रत्यक्ष चे तो पाण के छॾे काॾे तो ॻोल्हे पियो, अंधो आहे। स्वामी साहिब जा सलोक अथव, जे उनखे सम्झे चवंदे परमात्मा छा आहे ॿुधाए थो तुंहिंजे ई अंदरि थी। निमाणनि जो माण, निमाणनि जो माण पलक पराओ न थिए, निमाणनि जो माण विहा त वेहे सां, हला त हले सां, वरी अहिड़ो पुरख सुजान, हथ लाया हथ न थे। सच्चाई अथी सब कल्याण, भरम भुलाओ दूर कर, अथी सब कल्याण मिली साध संगत सां। हिनखे सत्संग के तो चए। सत्संग उहो जंहिंमें यथार्थ ॻाल्हि हुजे। ऐं सत्संग तव्हां ॾिसो, हे भगवान प्रार्थनाउनि में घुरो था पिया, धन पैसा, जंहिंजी लोभ जी दृष्टि आहे भगवान नहीं थी अंदर में। तू परमात्मा का वधीक धन खे समझो। अरे धन त ईंदी तोखे उनजी ॼाण अची वञे, सभु ईंदी, हिकु उहो मिले, उहो मिली वञे जंहिंखे राजा मिली वञे राणीअ खे। हिकिड़ो असां दृष्टांत बि ॾींदा आहियूं, 4 राणियूं हुयूं, राजा वियो दुबई, चङो टाइम रहियो, तो वरी ॾिठईं मार्केट अची, हेॾो फर्स्ट क्लास मार्केट आहे, भरदा राणियूं वेठियूं चारई, उन्हनि खे न्यापो कयईं, जंहिंखे जेको खपे सो लिखे, मां उनखे वठी अचां, उनजे लाइ वठी अचां। पहिरीं राणीअ त लिखियो, मूंखे उहो तुंहिंजो कपिड़ो ॿाहिरियो इम्पोर्टेड उहो खपे, लिखेसि। ॿिए लिखे, मूंखे वॾो जो कॉस्मेटिक खपे, सिंगार जो सामान, उन बि लिखे। ऐं 3 लिखियो वरी, मूंखे तुंहिंजो सोन घड़ियल ॾाढो बढ़िया हूंदो, मूंखे सोन खपे, कुझु बि दबली बबली खणी आ। 4थी जी चिठी, चिठियूं जंहिं महिल राजा खे मिलियूं, वज़ीर पढ़ी करे ॿुधाएसि पियो राजा खे, चएसि पियो जंहिंजो जेको आहे वठूं था। 4थी चिठी जेॾी महिल पढ़ी, राजा समझे ही न। राजा खाली चिठी हुई। ॻाढ़ो हिकिड़ो ढबो हुयो, ऐं पोइ लिखियो सा, हीअं अंगूठे सां हीअं, ऐं पोइ सा। राजा हीअं पढ़े ही छा आहे, सम्झ में न आयो 4थीअ जो। वज़ीर खे चई, तूं ॻोठ में वज़ीर थींदा आहिनि, सियाणा होशियारु,
वज़ीर चिठी खणी करे थोरो निगाह कई कि राजन ये तुझी ज़ाल सिर्फ तोखे चाहे थी। अरे मूंखे चाहे थी आहे छा लिखियल सा हे ॾिसो हे जेको रंग आहे इहो कहिड़ो रंग आहे चिंगाड़ो लाल ऐं पोइ तो छा लिखियल आहे सा लाल सा मूंखे तुंहिंजी लाल सा मूंखे ॿियो कुझु न खपे तूं हली आ तूं अची वई मूंखे सभु मिली राजा जो ओॾी महिल ई प्रेम उमड़ी आयो त इहे मूंखे चाहे थी जंहिंजे लाइ जेको आहे वठी करे जल्दी बसि हाणे हलूं था पिया वठी ऐं आया जहाज में आया लथो राजा 4 बंगला हुया राजा के एॾो अंदर में प्रेम उन राणीअ जे लाइ राजा सिद्धो कहिड़े बंगले में वेंदो तव्हांखे ख़बर पवंदी कहिड़े में वेंदो जंहिं लाल सां लिखियो सिद्धो ओॾे सामान बि सिद्धो पहुतऊं राजा अची पंहिंजी राणीअ सां गॾिजो राणीअ खे अची भाकुर पाते राणी बि ठरी पई चई बसि तूं मिले मूंखे सभु मिलियो अरे चएसि बि तोखे कुझु खपंदो कान हुई चई मूंखे कुझु न खपे तूं अची वई सभु चई सभु त अचो मां एॾो प्रसन्न आहियां हे जेके सामान आहिनि इहे आया बि लथा बि तो वटि थी हाणे जेको खपई तूं खण पहिरियों वरी अहिड़े खे खपंदो बि कान्हे इहे छा कंदा इहे सोन इहे कपिड़ा इहे कॉस्मेटिक घणो सिंगारींदे तूं पाण खे छा कंदे छा मिलंदो माण्हू सिंगार जी अचे थो इहे लाॾनि ॿाॾनि ते वञनि था सिंगार जी थी वञनि पिया सेर जे मथां 7.5 सेर पियो पाए वई घर में फर्स्ट क्लास वॻो संभरी वई ऐं मथां हिकिड़ी अहिड़ी आयसि जो चमक ॾाढो सिंगार जे इहो फिकी थी वई सड़ी ॿरी वई छा मिलियो हिकारी इते द्वंद्व मिलंदी ईर्ष्या मिलंदे जलन मिलंदे मां चवां थो को माण्हू आत्म दर्शी हूंदो उहो त वेंदो सिंपल कुझु बि न चूना न कथा सिर्फ़ु पान का पत्ता हाणे अर्थ तव्हां कढिजो न चूना न कथा सिर्फ़ु पान का पत्ता सिंपल अरे उहा माई त छापाणी थी ऐं हणी वेंदियूं आहिनि मुंहिंजो सॼो प्रैक्टिकल ज्ञान अथव मुंहिंजो कोई ज्ञान शास्त्रनि वास्त्रनि सां न आहे जेको प्रैक्टिकल थींदो आहे उहो ई अगरि उनखे उहो मिलियो तोखे बि उनजी ॼाण पए सभु थींदी हे जेके बि पैगंबर थी गुज़रिया उन सिर्फ़ु उनखे चाहियो बसि ऐं आहे बि संसार में ॿियो छा आहे पोइ तॾहिं मिलंदी जेको मां पहिरें ई चयुमि तू छद करता पुरख के कर करण कारण प्रभ एक है दूसर नाही को नानक तिस बलहारणे जल थल महियल सोए रख तू उन जे मथों अंदर जी ॻाल्हि ये ॿाहिरि ॿुधाइजे न माण्हुनि खे ॿुधाए दिमाग़ ख़राब कर छॾींदे कंहिंखे न ॿुधाए ये अंदर की बात है बस अंदर में सिर्फ तोखे ईअं लॻई मां नथो कयां सभु करण वारो उहो ई आहे असां सिर्फ़ु निमित आहियूं कोई चिंता न चिंता उनखे आहे जेको चवंदा बि हिकिड़ो सलो जब फिक्र न था तेरा तब फिक्र लगी हुई थी अब फिक्र हुआ है तेरा बेफिक्र हो रहा हूं जब गम न था तेरा गमगीन हो रहा था अब गम हुआ है तेरा बेगम हो रहा हूं मूंखे जॾहिं हाणे तुंहिंजी ॼाण पई आहे हाणे मां बिल्कुलु निश्चिंत आहियां मां आहियां ई न अरे कहिड़ी बि परिस्थिति अची वञे कहिड़ी बि आख़िरी वॾ में वॾ परिस्थिति छा खे चइबो आहे मौत खे कोई परिजन भी अगर हली वेंदुसि वो भगवान जे कहे ते एतराज़ न कंदो चवंदो जॾहिं करे ई उहो तो ऐं मां मुंहिंजो आहे छा हिते माण्हू केॾो दुखी था थियनि पिया महीननि जा महीना त ईअं विक्षिप्त ऐं थींदो बि कुझु कान थींदो तूं चाहे पंहिंजी मुंडी बिज धरतीअ में
जेको वयो सो वयो, उन कहिड़ो बि हुजे ज्ञानवान त हुआ, वो चवंदो जेको थिए थो उन ते राज़ी, रज़ा ते राज़ी। हाणे शब्द जेको माण्हू ईअं चवे ऐं रज़ा ते राज़ी न हुजे ऐं ईअं ई चवे, मां पंहिंजो ॿार बाबला तो ते रखियो आहे, अरे ॼाण वारो तुंहिंजे अंदरि वेठो थी, उहो ॾिसे ई थो, श्रद्धा ई खटराईंदी आहे। श्रद्धा इहे न त माण्हू कोई उन जे साम्हूं हुजे, साम्हूं हुजे ऐं श्रद्धा न हुजे, गहंदो हुजे उनखे पाण खे, एॾो चुकियल हुजे ऐं अमेरिका में हुजे 7 समुंड पार, उनखे श्रद्धा आहे, उहो चए थो करे ई सभु उहो थो, उनखे कंहिं ॻाल्हि जी चिंता न आहे, उहो सभु करे थो। मां चवां उहो उते खटी वेंदो, समीप वारो न खटी सघंदो, उहो ई कुझु न कंदो आहे, सिर्फ़ु श्रद्धा कंदी आहे। तुंहिंजे अंदर में श्रद्धा आहे, सभु तूं ई आहे, तूं ई थो करे। आख़िरी त सभिनी खां वधि में वधि मौत आहे, ॿी परीक्षा थिए न थिए, इहा परीक्षा त सभिनि सां थियणी आहे। अॼोको मां हिकिड़ो थोरो सत्संग तव्हांखे ईअं ॿुधायां, पर आहे कठिन ॻाल्हि। अगरि अहिड़ो थी वञे तुंहिंजो जीवन, हिकु गुरु ग्रंथ साहिब में सलोक ईंदो आहे, ध्यान सां ॿुधजो, जो नर दुख में दुख नहीं माने, सुख सने और भय नहीं जाके, कंचन। ॿाहिरों तूं भले सोन खे कुझु बि पाए या कुझु बि कर, पर अंदर में इहो ई हुजे, ये मिट्टी आहे, मिट्टी न करे आहे त छा आहे, ये सोन आहे, सोन आहे त मिट्टीअ जो ई न। हे हीरा वीरा माण्हू पाईंदा, हीरो छाखे चइबो आहे? सभिनी खां पुराणो कोयलो, हीरो कोयलो ई अथव, कोयलो ई मां ई निकिरंदो आहे, ऐं सभिनी खां जेको ॾाढो पुराणो अंदरि हूंदो आहे, उन मां हीरो ठही वेंदो आहे। मिट्टी आहे, हे मान्यता आहे, सोन जी मान्यता आहे। पैसा बि तव्हांजे गीदनि में पिया आहिनि, मान्यता आहे। 1000 जा नोट बंदि थी विया, पोइ हाणे 1000 जा नोट मां ॾिसां पई ईअं, उहो अलाए किथे हुयुमि त हीअं मूंखे ॾेखारी 1000 नोट, चई बाबा इहे घोरे करे विझांसि वेझो हुजे न, पाप पाप पवंदी, ॾेखारी मूंखे, चई साईं ॾिसो इहे 1000 जा नोट, मां विझांसि वेझो हुजे, मां उहो ज़ाल खे ॾींदो या भाड़े जो ॾींदो, तूं छा थो करी पियो? मान्यता ई कान्हे का, पैसा आहे त ठपो न पैसनि ते, छा आहे पैसा? इहे ई वरी हाणे 2000 जा नोट बंदि करे त छा कंदे, छा कंदे, कहिड़े कम जा आहिनि? इहे सभु मान्यता जी शइ आहे। तूं हुनखे तूं ॾाढो महत्व ॾी, मां महत्व न ॾे अंदरि। मां ईअं बि न चवां त पैसा फिटी कयो, मां बिल्कुलु पैसे जी ईअं फेवर में आहियां। मां चवंदो आहियां पैसनि जी न पूजा कजे, पैसनि जी पूजा न कजे। तव्हां पैसनि जी पूजा कंदा आहियो ॾियारीअ ते, मूंखे थोरो ख़राबु लॻंदो आहे। मां तूं सही भॻवान खे नथो सम्झ, पैसनि जी पूजा, पैसा पूजा सां ईंदे न ईंदा आहिनि, छा आहिनि पैसा? वञो ॿाहिरि पैसा पूजा कंदा आहिनि उहे। 110 नंबर ते मुल्क बीठो आहे, पैसा ॾिसो ॿाहिरि। कतर हिकिड़ो देश आहे, हर माण्हूअ जी हिकु महीने जी आय 97.5 लख रुपया हिकु महीने जी। पैसा आहिनि, उहे पूजा कंदा आहिनि, ॾियारी ते पूजा कंदा आहिनि, ॾंदनि खे हणंदा आहिनि, या मथे ते रखंदा आहिनि, या चुमी ॾींदा आहिनि, कुझु बि न कंदा आहिनि। लछण सां पैसा ईंदा आहिनि, उतां पूजा था कया पिया। मूंखे त मां जंहिं ॿुधो आहे, चङनि माण्हुनि हाणे ॾिठो वेंदो आहे घर, न कंदा आहिनि पूजा। इते तुंहिंजे घर जी लक्ष्मी, तुंहिंजी नुंहुं, अरे उनखे ख़ुशि कर, उहा असली लक्ष्मी थी। उहा वीचारी वेठी आहे हिकिड़े घर में, ॾिठो नुंहुं रोए पई, ऐं ससु सहुरा, मां ॻाल्हि छा आहे, छा ते झगड़ो आहे? चए पई मूंखे वॻो वठी ॾियो। असांखे एतिरा पैसा आहिनि जाने वॻो पेको माको पाए थी न, असांखे हेॾा पैसा आहिनि जाने वॻो वठी ॾियूं। वेंदी आहे पेके खणी ईंदी आहे, 2 टे पाईंदी आहे, मां बि त पेका माका पाईंदी आहियां। ससु
अरे ये नूंहं लक्ष्मी इहा आहे, लक्ष्मी ॾियारी दिया रोए थी। पोइ ॾिठोमांसि उनजो मुड़ुसु गुलदस्ता, फोटूं, बल्बियूं, फटाका इहे सभु वठी आयो। ॾिठोमांसि घटि में घटि 5-6 हज़ार। मां इहे छा वठी आयो? चई इहा पूजा कंदासीं। मैं 2 कौड़ीअ जी थी पूजा, कसम सां थो चवां, बिल्कुलु 2 कौड़ीअ जी थी। हिन में पैसा विञायो आहे। ॾिसजांइ तूं बाग ॿारी फाटे ई न त हथ न सड़े त मूंखे चई पिया। हीअ नूंहं वीचारी रोए थी, उनखे तूं वॻो न वठी ॾिनो आहे, पूजा जी सामग्री वठी आयो, मूड़ा माण्हू आहे। आई सचो पीउ जो पुटु त बचा कुचा जा इहे वापसि ॾेई हिनखे वॻो वठी ॾे। जे पैसा न वधनी मां बि तोखे ॿुधायां थो, सच्ची उहा लक्ष्मी, उहा जंहिंखे नूंहं न आहे उनजी ज़ाल लक्ष्मी आहे। मां त चवंदो आहियां ॿिए ॾींहं ते उनखे दुकान ते वठी वञ, नूंहं खे वठी वञ, ज़ाल खे। पहिरें ॾींहं ते भीड़ हूंदी आहे, वठी करे उनखे विहार, पंहिंजी गदीअ ते विहारे करे उनखे चएसि तोखे जेको खपे मां अॼु ॾियां, वठी ॾिस। सोन वठी ॾिस, या पैसा हुजनि त गाॾी वठी ॾिस, कुझु बि वठी ॾिस, ख़ुशि थिए उहा। पैसा न अचनि मां गारंटी थो ॾियां, ऐं तव्हां किना कम कंदा आहियो, कुझु न थींदी। असली पैसा ईंदा आहिनि असांजे घर जी नूंहं ख़ुशि थिए, असांजी ज़ाल ख़ुशि थिए, माउ ख़ुशि थिए, इहे त लक्ष्मी आहिनि। फोटो कुझु न थींदी, कुझु बि न थींदी। मां तव्हां मथां सोचो त असांजे ॾियारी में पैसा असांखे ईंदा आहिनि, न ईंदा थी, लछण सां ईंदा थी। तूं सही माण्हू आहे, तुंहिंजा पैसा ईंदा। मां कोई पूजा न कर, कोई अगरबत्ती बि न ॿार, गारंटी थो ॾियां। ये प्रैक्टिकल ज्ञान। हाणे माण्हू असांजा जेके बि आहिनि दुकान ते मंदर बि न रखंदा आहिनि, घर में बि मंदर न। छो रखूं घर में? असांजो घर मंदर आहे। या असां जेको बि कयूं था घर में कमु, इहो असांजी पूजा आहे। चेतन खाए थो, तुंहिंजो सहुरो खाए थो, तुंहिंजी ससु खाए थी, तुंहिंजो पुटु पोटो ॾोहिटो सभु था खाइनि पिया। इहा तुंहिंजी शेवा न आहे। सची शेवा त इहा थी, सची पूजा इहा आहे। वञे थी, वञी पाणी खणी लोटो कंहिं मूर्तीअ ते चाढ़े थी अचे पई। ऐं स्वामी साहिब अञा सलोक न ॿुधाए में, मूर्ख पूजा कनि परचेरीअ पथर जी। सुर सां चओ, मूर्ख पूजा कनि परचेरीअ पथर जी, मूर्ख पूजा कनि माण रखी अंदर में देही नित धुअनि, भोग लगाइनि भ्रांत जा बिना प्रेम नचने, से कीअं रंग रचने अविद्या जिन जे अग में, से कीअं रंग रचने अविद्या जिन जे अग में। पूजे कोह पत्थर, को यानी माण्हू हिते 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 हिते, को यानी केॾा हेॾा। पूजे कोह पत्थर चरिया चेतन खे छॾे। चेतन यानी तुंहिंजी माउ, तुंहिंजो पीउ, तुंहिंजी ज़ाल, तुंहिंजो धीउ, तुंहिंजो पुटु, तुंहिंजो पोटो, तुंहिंजो ॾोहिटो, इहो थी असली चेतन। पूजे कोह पत्थर चरिया चेतन खे छॾे, पूजे कोह पत्थर जंहिं सभई साधन सिद्ध कया, तंहिंजी कर नज़र सामी चर अचर व्यापक अथी वेश में। इहो परमात्मा हिकु सभिनी में व्यापक थी। तू पत्थरनि में थो करी, पत्थरनि में तॾहिं जॾहिं पहिरियों हिते ॾिस, हिते तूं प्रेम कर, पोइ वरी धीरे धीरे पक्षियुनि में, पशुनि में। ॿियो नंबर चेतन उहे, टियों नंबर चेतन वण बूटा गमलनि में वण, टियों नंबर। चौथों नंबर थी वियो घिन सुखो पत्थर। पत्थर में बि भॻवानु आहे। मां ईअं न चवां जॾहिं कण कण ई परमात्मा आहे त पत्थर उन खां अलॻि थोरी आहे। पर तूं पत्थर जी पूजा करे थो, चेतन खे ॾुखाए थो, चेतन खे कूड़ थो ॻाल्हाए, घृणा थो करे, वैर थो करे, झगड़ो थो करे, ठगी थो करे। असली चेतन परमात्मा, सभिनी खां चेतन में चेतन परमात्मा माण्हू आहे। माण्हू ई वधे भॻवान थी वञे। एॾी माण्हू सभिनी, कोई
गॾो गॾो भॻवानु थियो आहे छा? ये जेके भी माण्हू हुया, कृष्ण हुयो, बुद्ध हुयो, महावीर हुयो, गुरु नानक माण्हू आहिनि, यही तो भॻवान थिया। इनके छॾे तूं पहिरियों पत्थरनि खे पत्थर थी वेंदे, जेको पत्थरनि जी पूॼा कंदो, मां चवां घर में गार बि थो कढे, घर में झगड़ो भी तो करे, हथ भी तो हलाए। मां तू भगवान के न समझो, पत्थर में तो समझी, चेतन के न तो समझी। पूजे को पत्थर चरिया चेतन खे छॾे, पूजे को पत्थर जैं सभई साधन सिद्ध कया, तंहिंजी कर नज़र सामी चर अचर व्यापक अथी वेस में। पत्थर पूजे हरि मिले तो मैं पूजूं पहाड़, पत्थर पूजे हरि मिले तो मैं पूजूं पहाड़। तासे तो चाकी भली जो पीस खाए संसार। पत्थर पूजे हरि मिले, हे मां नथो चवां, कबीर तो चवे। मां जा कबीर एक पैगंबर, एक परमहंस, उन जा तूं हिक हिक कबीर के समझंदे। कबीर लठवा संता, लठुए दे सचू ना वचनन जो। सतगुर मेरा सूरमा करे शब्द की चोट, शब्द जी जेको चोट करे उहा सतगुरु। और जेको गुरु तोखे चवई अञा हिकिड़ो दुकान 5-6 खोल, अञा हीअं कर, अञा हीअं कर, खॾे में विझंदी पैसा। जेको संत बिना न ॾे, चोट पहुचाए, वो गुरु वणंदो ई न, वो गुरु न वणंदो, न वणंदो वो गुरु। चवंदो हे हिन जूं ॻाल्हियूं वरी अहिड़ियूं न, असां ॾिसूं सपना हे ड्राहे वणंदे कुछ थींदी कान। ये जेके ये गुरु हुया जीसस जड़ा, सेक्रेटरी सुकरात, इन्हनि के मंसूर, इन्हनि के माण्हुनि फांसियूं ॾिनियूं, पोइ हाणे पूजनि था पिया। इहो सच ॻाल्हाइनि पिया। बुद्ध सां बि तादी कयूं, पागल हाथी छॾियाऊं, कबीर सां तादी कयूं, माण्हुनि कई। ये जेके पुजारी महंत वॾा वॾा पंडा, इन्हनि बीठी असांजा दुकान बंदि थो कराए, ये जीसस के छो मारियो? वो सच पियो ॻाल्हाए, ऐं हाणे पूजा था कनि पिया। तंहिं ज़माने में त 3 हिसा धरतीअ जा जीसस के मञींदा हुआ। हाणे इस्लाम वधी वियो आहे, ईसाई त 2 नंबर ते आहे, 3 नंबर ते बौद्धीन, 4 नंबर ते हिंदू। पूरे विश्व में उन संत जी तव्हां फोटो ई हुनजो कीअं ॾिठो आहे? हथनि में किलियूं, पेरनि में किलियूं, तव्हां ॾिठो आहे न ॾिठो? इनखे छो हयो? इहे संत माण्हुनि खे न पिया वणनि, चई निंड थो फिटाए असांखे। संत उहो जेको निंड फिटाए, वणंदो कान उहो न वणंदो तव्हांखे। मां गारंटी थो ॾियां, मां न मारे सघां जिते भीड़ हूंदी आहे, ऐं भीड़ में कॾहिं बि सत्य न मिलंदी। तूं बाक़ी पाण ॼाण माण्हू भीड़ खे ॾिसी करे चए थो हिते सही आहे, पैसा पैसे खे कमाईंदा आहिनि, तीअं माण्हू बि सम्झंदा आहिनि भीड़ में सत्य कॾहिं न मिलंदी। सत्य मिलंदी अकेले में। परमात्मा ही जेके भी गुरु नानक या कबीर उन्हनि खे अकेले, भीड़ जैसा ना, भीड़ थींदी आहे रेढुनि जी, हिकु वियो सभु विया। शींहनि जी भीड़ न थींदी आहे, शींहों के नहीं लेड़े, शींह हिकु जा 2 हूंदो आहे। शींहनि जी भीड़ न हूंदी आहे, रेढुनि जी भीड़ हूंदी आहे। हिकिड़ो मास्टर पढ़ाए पियो ॿारनि खे, नंढड़े स्कूल जा ॿार हुया। बताओ, एक गोले में 10 भेड़ें थी, 10 भेड़ों में से एक ने छलांग लगाई, बाहर निकल गई, बाकी कितनी बची? बाहर वेठा हिकिड़ो छोकिरो कॾहिं उतर न ॾिनो, असली ईअं ई हुयो, उहो जोर जोर सां लाटा। अरे मास्टर जी, तूं कॾहिं तूं ॾिनो आहे उतर? अॼु तो ॾीं पियो, तूं कीअं थो ॾीं पियो? हे चुप करे वेठा आहीं, तूं तो चई मां ॿुधायां? चई हा मां ॿुधायां। चई घणियूं बचियूं? हिकु बि न। हिकु बि न? अरे मां जो चवां 10 भेड़ियूं हिकिड़ी टपो ॾिनो, भाई घणियूं बचियूं?
चई तूं पंहिंजी गणित पाण वटि रख, मूंखे भेड़ियूं आहिनि, हिकु जाॾे वेंदी आहे 10 जो 10 हली वेंदी। मुंहिंजो प्रैक्टिकल ज्ञान आहे, चई रख तूं पाण वटि इहा गणित, मूंखे भेड़ियूं आहिनि तॾहिं त हीअं कयो। मां आहियां ई बरदाम गरड़ियो, भेड़ुनि खे चारींदो आहियां, जिथे हिकु वेंदी आहे 10 जो 10 हली वेंदी। भीड़ कॾहिं बि सत्य न, सत्य अकेलो, अकेलो जॾहिं थींदे तॾहिं ई सत्य जी ख़बर पवंदे, परमात्मा जी ख़बर पवंदे, भीड़ में न पवंदे। सत्य आहे तुंहिंजे अंदरि। ऐं इहो कीअं? पूजाउनि पत्थरनि जूं पूजाउनि वूजाउनि सां न थींदी। हिन जीवन में जेको जीवन तूं हले थो, इन में हीअं थिए। मां अञा सलोक पूरो न चयो। जो नर दुख में दुख नहीं माने, सुख सने और भय नहीं जाके। जेको परमात्मा के ॼाणी थो उनखे भव न थींदो, न ई भव खां कॾहिं प्रार्थना कंदो। ऐं तव्हां सभु प्रार्थना मां ॾिसंदो आहियां भव खां। जेॾी महिल कुझु थिए थो ओॾी महिल भॻवान जो नालो, न त चुप। मां हिकिड़े खे ॾिठो नदीअ ते, सुबुह सुबुह शिव ते वियासीं सनानु करणु। मां जो ॾिठुमि पाणी थधो, सभु सनानु कयूं पिया। हिकिड़ो ॼणो आयो, हर हिकिड़े चइबो हरे राम 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 हरे राम, पाणी हरे राम। वरी जल्दी सां थोड़ा कपिड़ा लाहे करे हरे राम हरे। जंहिं महिल लोटो विझे पियो, चुप ई न, हरे राम हरे राम हरे राम करे लोटो विधई। लोटो विझी करे लिंग सुकाए करे ऐं उस ते वेठो चुप। वरी मां जो अॻुणे हरे राम चई पाणी थधो, इन करे पियो चवां। हाणे राम थधो पाणी तॾहिं पियो चई, हे तुंहिंजो राम सां प्रेम आहे या भव खां? राति जो फोन अचे हरे राम हरे राम हरे राम, फोन आई थी, ज़ाल थी चए मुंहिंजो उथ फोन, हरे राम चयो पहिरियों हरे राम। अरे फोन आई आहे, तूं चुपचाप फोन कर न। हरे राम छो थो करी? छाकाणि थो करी? भव खां बेईमानी थी आहे सॼी। जो नर दुख में दुख नहीं माने, सुख सने और भय नहीं जाके। कंचन माटी माने न निद्या। हाणे तव्हां गजरा पाराया मूंखे, मां अगरि फूलजी वियुमि, वरी कंहिं मूंखे वॾो गार ॾिनी, जीअं मां सुसी वियुमि त पोइ कुझु बि न कयो थी। न गजरे जी ख़ुशी, न हुनजी गार जो दुख। इहो थी एक रस। गजरो पियो उहो बि ठीकु आहे, गार ॾिनई उहो बि ठीकु आहे, ॿई हिकु न। जो नर दुख में दुख नहीं माने, सुख सने और भय नहीं जाके। कंचन माटी माने न निद्या न उस्तत जाके। लोभ मोह अभिमाना, न लोभ न मोह न अभिमान। हिरक शोक, हाणे हिते थी हिरक शोक। हिरक यानी ख़ुशी, शोक यानी गम। कुछ मिलियो तो खुश थियो, कुछ वयो। गोंदिया में गंज बाजार में हिकिड़ो नाई हुई, तॾहिं गोंदिया में राजा रहंदो, पुराणे ज़माने जी ॻाल्हि। हिकु दृष्टांत आहे, राजा ईंदो नाई वटि, ॻाल्हियूं ॿोलियूं कंदोसि, दुकान ते ईंदोसि, घर न घुराईंदोसि। दुकान ते वेही दाढ़ी वाला नाउनि मां, होटलनि वारनि मां, पाननि वारनि मां शहर जी ख़बर पवंदी आहे। छो जो हिते सभिनी प्रकार जा माण्हू अचनि था। पोइ नाऊ केॾे जॾहिं बि राजा अचे चवंदो नाऊ गोंदिया जा माण्हू, चई साईं दाल रोटी में ख़ुशि आहिनि, दाल रोटी ठीकु। रोज़ दाढ़ी लहे, राजा चरनी ॾींदोसि, पंजड़ीअ जी चरणी। पंजड़ी नाऊ जी लॻनि, चाराना नाऊ ख़ुशि, उहे चाराना स्टाई करे सां सिधो विझंदो वेंदो पेटीअ में। बाक़ी हुनखे बचत कान्हे, इहा ई बचत अथसि। चारानियूं एॾियूं थी वियासीं, एॾियूं थी वियासीं, चई मूंखे बि चारानियूं। हू वियो हिकिड़े सोनारे ॾे, चई चारानियूं हिन में मूंखे कुझु मिलंदो? चई बढ़िया मिलंदी। 5 तोले सोन जो हिकिड़ो ठाहे ॾींदोमांइ, सोन जो गिनो
गेनी थींदी न गेनो ठाहे ॾिनो मैं एॾा अथी तो चई पोइ वारो कर खण इहो मूंखे ॾे इहो जंहिंमहिल गेनी वधी चुमियूं पियो ॾेसि अखियुनि ते भेण मूं नाऊ सोन बसि ख़ुशि थींदो आयो अची पेटीअ में विधई ख़ुशि पियो थी पेटीअ में विझी चयो हा हाणे मां बि त कुझु छोटड़ो मोटड़ो कुझु त थी वियुमि ऐं मथां राजा आयुसि राजा पोइ चयो अरे नाऊ गोंदिया जा माण्हू चई साईं पुलाव था खाइनि अरे अॻी दाल रोटी खाईंदा हाणे पुलाव था खाइनि जी पुलाव सां गॾु बिल्कुलु टमाटे जी चटणी ऐं बढ़िया पापड़ सापड़ सभु था खाइनि कचरियूं वचरियूं एॾा ख़ुशि थी विया आहिनि छा जी हाणे ॾाढा ख़ुशि आहिनि पाण ख़ुशि सोन मिलियो राजा जी हिनखे थी छा वियो जी न वञी चांहि त हा साईं चांहि वियो वठणु राजा बि को खोलियईंसि पेटी ॾिठई हीउ सोन राजा खणी गीदे में विझी बंदि करे छॾियईं हूअं त फुलियल हुयो जेॾीमहिल आयो ॾिठई पेटी खुली पई आहे ॾिठई सोन ई कान्हे अरे मां मरी वियो हाणे सुसी दाढ़ी लाराए करे वरी राजा पुछंदुसि अरे ॾे ख़बर नाऊ गोंदिया जा माण्हू चई साईं मरनि था गरनि चई अगूणे ऐं पुलाव था खाइनि चई छा पुलाव पेटी खुली पई आहे मुंहिंजो सिर वियो जेको सलोक थिए थो पियो गुरु ग्रंथ साहिब में हिर्क शोक जाके नहीं लोभ मोह अभिमाना हिर्क शोक ते रहे निहारो नहीं मान अपमाना आशा मंशा सगल त्यागे जगते रहे निराश काम ये अंदर की बात है बाकी ये ॿाहिरां तो माण्हू व्यवहार त करे थो ये संत महापुरुष सब कुछ कंदा पर अंदर में ये जेको सलोक हले थो न आए जी खुशी न वहे जो गम ये इनके इन ही जीवन में इनके चइबो आहे महाजीवन हिन ही जीवन में तू महाजीवन पाती परमात्मा के पाती अन्या पूरो न थियो सलो जो नर दुख में दुख नहीं माने सुख सने और भय नहीं जाके कंचन माटी माने न निद्या न उस्तत जाके लोभ मोह अभिमाना हिर्क शोक ते रहे न्यारो नहीं मान अपमाना आशा मंशा सगल त्यागे जगते रहे निराश निराश ये न त ईअं उदास थी करे वेही रहे यानी आशाउनि खां रहत थी करे खाए पीए हले चले सब कुछ करे जगते रहे निराश काम क्रोध जब पर से नहीं तह घट ब्रह्म निवास उन जे घट में वो ब्रह्म जो निवास आहे उन जी ब्रह्म में चर्या आहे ब्रह्म निवास गुरु कृपा इहा आहे सॼी कृपा असांजो सतगुरु सभिनि जो सतगुरु जिन सतगुरु में श्रद्धा आहे उन जे ही अंदर में इहा ख़बर पवंदी गुरु कृपा वो ईअं चवंदो छा मां कयो आहे जे मां चवंदो त पोइ थींदुसि ई कान पोइ चवंदो गुरूअ जी कृपा जेको बि थोरो मंज़िल ते पहुचंदो चवंदो गुरूअ जी कृपा मां केरु आहियां सचाईअ सां चवंदो मां कयो आहे कृपा भले गुरु पंहिंजे स्थान ते वेठो आहे उहो ॿाहिरि वेठो आहे वो ॿाहिरि हुनजी श्रद्धा आहे सभु गुरु थो करे कर सत्संग भी न करण कारण प्रभ एक है दूसर नाही कोई नानक तिस बलहारणे जल थल मैयल सो करण कारण प्रभ एका गुर कृपा जह नर को कीनी त ए जुगत पछाने नानक लीन भयो गोबिंद सियो जियो पानी संग पानी वही इन जीवन में महाजीवन पाईंदो हिकिड़ी कथा आख़िरी उहा हले पई मां वरी विच में हली वियुमि ॿिए पासे ॾे जो नर दुख में दुख न इन कथा ते ही ऐं जेको प्रभु जे कए ते राजी आहे इहो चई थो छॾियां जेको कए ते राजी आहे मां हिते सभु तव्हां ते हिते बढ़िया वेठा आहियो सभई पर मां किथे ग़रीब बस्तीअ में बि ॾिसंदो आहियां माण्हू खे घर बि आहे रोटी बि आहे तॾहिं बि प्रार्थना में शिकायत अरे तोखे घर भी आ रोटी भी अथी भले घर केड़ो भी थी अथी त सही अरे मां ॾिसां वञी ॿाहिरि ॾिस न घर आहे न चङी रोटी आहे उहे बि त माण्हू आहिनि न असां वांगुरु त आहिनि उहे ॿिया बि तरह आहिनि छा ॿार त ने
परिवार आ न घर आ, समझो हिकु प्रकार जो खाना आबदोश, उनखे चइबो आहे रोटी कुल्हे ते। ईंदा न आहिनि बंजारा, हे लकिड़ो हूंदो अथनि पोइ झोलो हूंदो अथनि, इनखे चवंदा आहिनि कुल्हे ते, खाना आबदोश, रोटी कुल्हे ते, जिथे लॻी ॿारहीं चुल्ह लकड़ियूं बकड़ियूं मेड़े रोटी ठाहियईं खाधई। न घर अथसि न ॿार अथसि, काथे वण हेठां सुम्ही पवई, काथे चबूतरे में सुम्ही पवई। अहिड़ा असां थी वञूं था, तंहिंखां पोइ बि असां चऊं था त असांखे हे न आहे। अगरि अहिड़ो अथी त ॾिसजांइ, ऐं अगरि घुरे थो, जिसके पास है क्या सुखी संतोष, असांखे जेतिरो आहे, अरे असां चवंदो कुझु बि असांखे न हुजे त असां करे छा था सघूं, पर ॿियो त न, असां हथ पेर त आहिनि, इहे घटिनि छा? माण्हू सोचे हथ कटिजी वञे, पेर कटिजी वञे, तूं छा करे सघंदे, ऐं तूं घुरे थो। बिल्कुलु जेको ईअं चवे हर प्रार्थना में सुबुह जो उथी करे ऐं ईअं चए, प्रभु तुंहिंजो धन्यवाद, मां ख़ुशि आहियां, मां ॾाढो ख़ुशि आहियां, मुंहिंजी पात्रता योग्यता न आहे, उन खां वधीक मूंखे आहे। अहिड़ी अगरि ख़ुशी थी तो कहीं संत चवा, जिसके पास है उसे और दिया जाएगा, जिसके तो वो थे जो खुशी सां चए तो वाह मां खुश आहियां, ऐं वरी जेको आहे बि, खाए बि थो, रहे बि थो, तंहिंखां पोइ चए थो अरे माण्हुनि खे कार आहे ऐं मूंखे साइकिल बि कान्हे, साइकिल आहे सिर्फ़ु, माण्हूअ खे कार आहे, मूंखे साइकिल आहे, घटि में घटि फटफटी त हुजे। जिसके पास नहीं है वो भी छीना जाएगा, चो या साइकिल भी खसजी न वञे, खसजी सघे थी। मां ॾिठा आहिनि अहिड़ा जेके हूंदे सूंदे अञा चवनि था प्रार्थना मंदिरनि में हेॾे होॾे, हो प्रार्थना पूरी बि न थींदी, न थींदे कॾहिं बि प्रार्थना पूरी, छो जो तूं हुनजे कए ते ख़ुशि न आहीं। तूं भॻवान खे सलाह थो ॾी त मूंखे हीअं कर, तूं हुनखे सलाह, हुनखे ख़बर कान्हे का, उनखे सलाह तो दी, शेवा तो दी का न करी वठी तो, भगवान के चई तो हीअं कर, न चओ कॾहिं, तो खुश थी उनजे कहे तेरा, ऐं करण कराइण वारो उहो ई आहे जेको सत्संग बार बार चवां, करण कारण प्रभ एक है दूसर नाही कोई, नानक तिस बलिहारणे जल थल मैयल सोय, उहो ई थी करण वारो। तू उनजी रज़ा ते राज़ी रहो, उनजी रज़ा ते राज़ी रहो, तूं ॾिस पोइ काथे थो पहुची, ऐं दिलि सां, ईअं न त वरी घणा माण्हू ॿुधी करे हलाईंदा पंहिंजी थी। हिकिड़ो मुंहिंजो जोड़ो आहे, ॾाढा जाॾे काॾे विया, उन्हनि खे मथां ॿार न पियो थिए, ॿार न पियो थिए न, नेट जिथों किथों घुमी आया, थकिजी आया मां वटि बि, मां ॾे अचण सां ई चयुमि बाबा उहो पैसे वारा ऐं ॿार कान्हे, मां चवां सत्संग वत्संग ॿुधो पाण ई ख़बर पवंदव। रहिया 3 ॾींहं सत्संग, मुंहिंजो सत्संग इहो ई हलंदो आहे, तूं कुझु चओ न, चवंदे ग़लति थी वेंदी, सभु हिते वेठो थी ॾिसे ई थो पियो, तूं छा आहे। हिकिड़ो राजा ईअं अचे पियो वज़ीरनि सां, हिकु फ़क़ीर जंहिंखे पेट ॼण हुयो ई न, पुठी हुयसि चेल, पेट कंहिंजो नज़र ई न ईंदो आहे, ऐं चीथड़ा पातल, चीथड़ा जेके कपिड़ा हूंदा आहिनि उहे सॼा सड़ियल भरियल, चीथड़ा चइबो आहे हुनखे, उहे पातल ॾके पियो ऐं बीठो, ऐं राजा आयो ॾिठी, वज़ीर ॾिठो, दया अची वियसि हुनजे मथां, हिकदमि राजा उते ठठकजी बीह रहियो, चएसि थो पियो अरे राजा घुरीस, फ़क़ीर चुप करे बीठो, अकुल जा अंधा घुरीस, राजा बीठो थी, जे मां घुरां, साम्हूं राजा बीठो आहे, माने ईअं ई थी, अगरि तूं बि चए साम्हूं उहो ई बीठो आहे,
मुंहिंजी सॼी उनखे ख़बर आहे मां छा आहियां। अहिड़ो संतोष अथई, मां ख़ूब मिलंदी न घुर न उनखे करण वारो ई उहो आहे त तूं छो थो चिंता करे पियो, तूं करे त ॾिस, सभु थी वेंदी। घुर न प्रार्थना में कॾहिं बि घुर न, प्रार्थना में रजा ते राजी रहो, बहुत मिलेगा। मां पूरो इहो अनुभव आहे। तू न घुर, सिर्फ तू चओ न कुछ अंदर में, बस जीअं तूं करें तूं मांखे मंज़ूर आहे, मांखे मंज़ूर आहे, तू जीअं बि करें। हाणे हिकिड़ी इहा कथा कहे ते तू राज़ी रहो, जेको बि थिए। आख़िरी त हिकिड़ो ई आहे जेके चइजे मौत। मौत ते बि जेको अंदर करे चए थो जेको तूं करें, या तुक चओ, पोइ कथा नंढड़ी सी आहे उहा करे पोइ कथा जी समाप्ति। हे तुक चओ या जीअं हलाए मर्ज़ियत जी, जीअं हलाई मर्ज़ियत जी, ओ जतन तो सां हलंदी मुंहिंजी, ओ जतन तो सां हलंदी। जानी तो सब कुछ, जानी तो सब कुछ, चई छा ॿुधायां वस न हले बाबा बेवस, हस न हले बाबा बेवस। तुंहिंजी महर खपे, तुंहिंजी बाज खपे, ॿियो कुछ न थो चाहियां वस न हले बाबा बेवस। खाली भरिया भरिया खाली करी तो, खाली भरिया भरिया खाली करी तो, ख़बर न आहे कंहिंसां राज़ी रही तो, ख़बर न आहे कंहिंसां राज़ी रही। बेअंत आहीं सजण, बेअंत आहीं, तुंहिंजो अंत न पायां वस न हले बाबा बेवस। जेके पया थई, जेके रज़ा ते राज़ी, जिसके पास संतोष है, सुखी संतोष, जेके पया थई तुंहिंजे पनारे, बिगड़ियल कारजतन जा छॾव संवारे, बिगड़ियल कारजतन जा छॾव तोड़े निभाया तो सां, तोड़े निभाया तॾहिं राजन जमाया वस न हले बाबा बेवस आया, वस न हले बाबा बेवस आया। तुंहिंजी महर खपे, तुंहिंजी बाज खपे, ॿियो कुछ न चाहियां वस न हले बाबा बेवस आया, वस न हले बाबा। उहे ॿई ॼणा रहिया, कथा 3 ॾींहं ॿुधो। मुंहिंजी कथा काथे बि तव्हां ॿुधंदो, काई लोभ न, कोई भय न, प्रेम। प्रेम ही परमात्मा है। प्रेम थी तो तू परमात्मा में आ। प्रेम कान्हे को पूजाऊं कर, पाठ कर, कुछ भी कर,
कुछ न थींदी, कोई बोध न खुलंदी, कोई अंदर में झलक न मिलंदी। केड़ा भी पैसा कमाए, पैसा ही कमाए। और जेके पैसा रख जी ढेरी है, सच्चाई तो चाहे कड़वा वचन थी, ये पैसा रख जी ढेरी थी, सोच जाए छाती तो न छाती उनके न पाती सजी दुनिया पाए कुछ न थी, उनके पाती कुछ न पाए। एक साधे सब सधे, सब साधे सब जा, वो सब मिली वही हड़े ही हली वेंदी। और एक वो कमाए परमात्मा थी वेंदी। इतने इंसान ही वधे तो परमात्मा थी वने, इंसान किरे पशु कामेर। हाणे उहे मसा 3 ॾींहं सत्संग ॿुधऊं, चयूं हा साईं असांखे त ख़बर ई कान्हे भाई कुछ न घुरिजे, असांखे त ख़बर ई कान्हे। हाणे असांखे ख़बर पई, असां जाते भी सत्संग ॿुधंदा आहियूं, चवंदा आहिनि प्रार्थना कर भगवान सां थी वेंदी। हाणे त तव्हांजो सत्संग असां ॿुधोसीं, ऐं हाणे असांखे न घुरंदासीं, वञनि पिया। पोइ नेठि वरी 2 ॼणा चवनि पिया असां न घुरूं, पोइ थी वेंदो। शाबस थी, अंदर में तो उली लगी पई थी, यानी ॿाहिरि थी वेंदो न घुरूं तो, अंदर में उहो ई भरियो पियो अथसि। हाणे बि तव्हां कथा ॿुधी करे सुभाणे बाबा खां ॿुधी आहियूं न घुरंदा, अंदर कुचू कुचू थी थिए पई, हीअं थी वञे हूअं थी वञे, पंहिंजी पियो हलाईंदे कुझु न कमु कुझु न थींदी। आख़िरी हिकिड़ी कथा सभिनी खां वधीक आख़िरी जेको दुख आहे उहो आहे मौत। ऐं जेको मौत में भी ये संत हुया, त्रिलोचन महाराज जी ज़ाल गुज़ारे विया। सुबुह जो सर थियो आहे 10 बजे, ऐं त्रिलोचन महाराज ॾे राजा अचे तो शाम जो हाथीअ ते। सोचे पियो संत आहे, हुनखे कहिड़ी मां ॾियां या परचाणी सोचींदो आहियो। चवंदो मां संत खे, ये माण्हू चवंदा आहिनि आत्मा अमर आहे, इहा मरंदी न आहे, तूं चिंता न कर, हीअं न कर, वीचारो दुखी हूंदो, हीअं चवंदोमांसि हीअं चवंदोमांसि। जेॾी महिल पहुतो राजा उनजे दर ते, त्रिलोचन खंजड़ी खणी करे ऐं नचे पियो ऐं ॻाए पियो। छा पियो चए? आनंद ही आनंद बरस रहा, आनंद ही आनंद बरस रहा, बलिहारी ऐसे सतगुरु जी, ओ बलिहारी ऐसे सतगुरु जी। बोलो आनंद बरस रहा, आनंद बरस रहा, बलिहारी ऐसे सतगुरु जी, बलिहारी ऐसे सतगुरु। ओ धन भाग्य हमारे आज हुए, धन भाग्य हमारे आज हुए, शुभ दर्शन ऐसे सतगुरु, शुभ दर्शन ऐसे सतगुरु की। पावन कीनी है यह भूमि, पावन कीनी है यह भूमि, ओ बलिहारी बलिहारी ऐसे सतगुरु की। नचे पियो खंजड़ी खणी करे, जंहिं महिल राजा अची करे ॾिठे, चई मां जेको सोचे आयुमि हे त हुनखे रिपी छॾी, मां आत्मा अमर राव हीअं हे त नचे थो बाहि लॻी। मां जहिड़ो राजा तोखे परचाणी ॼाणायो आहे ऐं तूं नचे थो, ख़ुशि थो थिए। 9 भले जेको परचाणी ॼाणाईंदा आहिनि, हीअं नच त न घटि में घटि, ऐं लही करे दड़को ॾिनई संत खे, न वठि भले परचाणी, घटि में घटि ईअं त न कर, तूं नची थो वञा, तुंहिंजी ज़ाल मरे अञा, उहो सिज बि न लथो आहे, उहो सिज बि अञा बीठो आहे, उन सर करे आवां, वरी हिते नची थो पियो। त्रिलोचन चएसि थो राजन, मुंहिंजी ज़ाल वई आहे, मुंहिंजी ज़ाल अहिड़ी कुल्ले सां कुल्हो मिलाए करे मूंसां जीवन पर्यंत मूंखे साथ ॾिनो अथई। अॼु उनजी मां इहा विदाई थो कयां, उहा मुंहिंजी ज़ाल मूंखे छॾे वई आहे, मां रहंदुसि न, उहा वई आहे, मां इहा ख़ुशीअ जी उनखे विदाई ॾियां थो।
तू वही मूंखे ख़ुशी आहे तूं मूंखे जीवन पर्यंत साथ ॾिनो इनखे चइजे पूर्ण ज्ञानी तव्हां रोअंदो त मिलंदो छा घर में ॾिसंदा पिटका लॻा पिया आहिनि छा मिलंदो चाहे कुछ भी तू कर कुछ मिलंदी छा हाणे हिते कथा आख़िरी बार बार चवां थो विसरी ॿी कथा थी अची वञे हाणे हिकु राजा हुयो इहा कथा मां ॿुधी हूंदव तव्हां प्राचीन में कॾहिं उहो राजा जो नालो हुयो निर्मोही नालो त छा पर हुयो बि उनजो पुटु जंगल में ईअं वियो काॾे सैर करणु घाटे जंगल में हलियो शाम थी वई रस्तो ई न मिलियसि भिटके पियो राति उमास जो ॾींहुं उमास ते राति बिल्कुलु कारी हूंदी आहे तुर बि रोशनी हूंदी आहे बाक़ी ॿिया ॾींहं भले थोरी घणी सुझंदो हुजे पर ऊंधाई राति में उनखे चवंदा आहिनि उमास कारी राति हे अॻोपो परेशान पोइ त घुमी उनखे उञ चप सुकी हुअसि बुख पेट में एॾी लॻसि चइबो मां हिते सॼी राति मरी न वञा काथे ॾिठी घुमे पियो काथो बि कारो जंगल हाणे कारे जंगल में वरी काथे थोरो बि तिनके जेतिरी रोशनी मिले त नज़र अची वेंदी आहे ओ परियां खां ॾिठई हिकिड़ो लालटीन ॿरे पियो चवंदा आहिनि डूबते को तिनके का सहारा ॾिठई जो रोशनी थी कुझु आहे हिते उनजी सीध ते धिका खाईंदो अचे पहुतो ॾिठई त हिकिड़ी घास फूस जी झोपड़ी आहे अंदरि लालटीन ॿरे सॾु ॾिनई अंदरि कोई आहे उतो हिकिड़ो तपस्वी निकिरी आयो हेॾी सारी ॾाढ़ी हेॾा सारा वार तपस्वी चएसि तो केरु आहे चएसि तो मां आहियां हिकिड़ो यात्री आहियां मां परेशान आहियां रस्तो भुलिजी पियो आहियां मूंखे पनाह ॾे मूंखे उञ लॻी आहे हुजे त रुखो सुखो ॾे न त मूंखे पाणी त ॾे हली अंदरि विहारिया ॾिठे हालत ख़राबु अथसि रुकी सुकी पई संत वटि रुखो सुखो ॾिनईसि पाणी ॾिनई थधो ठरी हाय मां थकियल आहियां ॾाढो चयो सुम्ही पओ सुबुह जो ॻाल्हाईंदासीं ॿई सुम्ही पिया सुबुह थियो उथियो संत त पहिरियों ई उथियो तपस्वी इहे देरि सां उथियो उते चयो ॾे ख़बर चई हाणे कुझु आराम पोइ वेठा ॻाल्हाइण उहो पुछेसि थो तपस्वी ॾे ख़बर केरु आहे चई मां हिते जी शहर जो राजा जो पुटु आहियां चई नालो छा अथसि चई निर्मोही निर्मोही नालो थींदो आहे संत इन छोकिरे चई हा बाबा मुंहिंजो पीउ निर्मोही नालो बि अथसि आहे बि हुनखे थोरो अंदरि में जलन पैदा थी तपस्वी चएसि तो तव्हां घर गृहस्थी वारा निर्मोही तव्हां थींदव की न निर्मोही मां आहियां घर छॾियो ज़ाल छॾी ॿार छॾिया सॼो छॾे करे हिन जंगल में तपस्या थो कयां त निर्मोही मां आहियां की न तूं तुंहिंजो पीउ आहे चएसि तो बाबा हाणे मां कूड़ छा ॻाल्हायां मुंहिंजो पीउ निर्मोही आहे पोइ त हुनखे अञा क्रोध अचियो चई पोइ मां तुंहिंजे पीउ खां अगरि परीक्षा वठां त मूंखे बि ॾिसणो आहे तव्हां घर गृहस्थ में निर्मोही थी न सघंदव निर्मोही थियण जे लाइ पहाड़नि ते गुफ़ाउनि में अचिणो पवंदो आहे उहो खिलेसि पियो चएसि पियो न तपस्वी मुंहिंजो पीउ आहे क्रोध में चएसि लाइ ॿिया ॾिनईसि लाहे करे कपिड़नि खे चीरई फाड़ई रंग में ॿोड़ई हे मां कथा इन करे कयां थो जेको करण कारण प्रभ एक है दूसर नाही कोई नानक तिस बलहारणे जल थल मई हल सोई करण वारो प्रभु आहे हिन चई मां वञा इन राजा खां परीक्षा वठां कपिड़ा खणी ऐं निकितो हुन शहर में किले ते आयो हाणे अची करे ॾिठई चई कंहिंखे चवां काथों चालू कयां कीअं ॿुधायां तव्हांजो पुटु मरी वियो आहे ॾिसां हे निर्मोही आहिनि की न आहिनि पुटु मरंदो त केरु न रहंदो हिते हिकिड़े असांजे कंहिं कवीअ या कविता ठाही आहे पहिरियों ॾिठई कपिड़ा सुकणा पई विझे ॿाहिरि चई हीअ काई बानी आहे हितां स्टार्ट कयां इनखे ॼां इनखे चवां थी वञी ॿुधाईंदी पोइ घर में हुलो थींदो रोअंदा पिटींदा पोइ मां खटी हुनजे पुट खे चवंदोमांसि नायो निर्मोही
जंहिंजो पुटु मरी वञे त उहो रोंदो कीअं न। मां वञी करे चएसि थो ऐं चालू थो करे उतां कविता। ॿुध तूं बानी ध्यान सां, ॿुध तूं बानी ध्यान सां, हिकु ॻाल्हि ॿुधायां थो, राजकुंवर खे शींहं अॼु मारे आहे विधो। ॿुध तूं बानी ध्यान सां, हिकु ॻाल्हि ॿुधायां थो, मारे छॾियो अॼु शींहं। उते जेको तव्हांजो राजकुंवर आहे उते जंगल में उहो मोह पियो अथव, हे कपिड़ा उनजा आहिनि। ॾिस, ॿुध तूं बानी ध्यान सां, हिकु ॻाल्हि ॿुधायां थो, मारे छॾियो अॼु शींहं। उते तुंहिंजे उन युवराज खे मारियो अथई। उन बानीअ कपिड़ा हथ में खईं, कपिड़ा हथ में खणी करे अखियूं ॿूटी। हिन चई भेणा युवराज मरी वियो आहे, हीअ अखियूं थी ॿूटे भई। थोरी देरि अखियूं ॿूटई। हे अखियूं ॿूटण जी विज्ञान सम्झजे। अखियूं ॿूटे करे उहो छा चयईंसि, नामा बानी उन्हनि जी, नामा बानी उन्हनि जी, नाहू मुंहिंजो सेठ, प्रारबोध अचे मेल थियो, टुटणो हो सो नेठ। मां छाजी बानी आहियां, मां पंहिंजो हॾु हलायां थी, उन उहे पैसा ॾियनि था। मां बानी छाजी आहियां, छाजी नौकराणी आहियां, हर को पंहिंजे हॾ जो खाए थो पियो। मां छाजी बानी आहियां, ना मां बानी उन्हनि जी, ना हू मुंहिंजो सेठ, प्रारब्ध मुंहिंजी इहा ई आहे, कमु इहो मां कयां थी। सभिनी खे भॻवान पंहिंजा पंहिंजा कम ॾिना आहिनि, मां उन्हनि जो न हो मुंहिंजो सेठ आहे, मां जेतिरो कंदी आहियां ओतिरो मिलंदो आहे। अड़े तोखे कुझु लॻे ई कान थो, चई छाजो लॻे। अखियूं ॿूटे उनजे घर जी हुई। चई ॿियो केरु आहे घर में, चई हीअ बानी आहे, इहा ॿारनि सां बि प्यारु कंदी हूंदी, अॼु हिन जा आहिनि त हिन सां कंदी, वरी सुभाणे ॿिए घर वेंदी ॿिए सां कंदी, हुनखे पैसा मिलंदा आहिनि। हिन जे बाबे जो छा थो वञे, कोई मरे या बचे, हिनखे त पंहिंजा कंहिं का ई कान्हे। ॿियो केरु आहे घर में, चयो वेठी थी हुनजी ज़ाल, जंहिंजे नाले चई थो पियो, इहा वेठी थी। हा ज़ाल, ज़ाल त ज़रूरु भेणा ॿुधंदी ऐं रोहंदी, सभु रोहनि त सही। पोइ ॾिसां न राजा सां बि पहुचां थो वियो, उनखे बि चए थो, ॿुध तूं कहाणी शोक जी, ॿुध तूं कहाणी शोक जी, ओ जोगवान सती। ॿुध तूं कहाणी शोक जी, ओ जोगवान सती, मारे छॾियो अॼु शींहं आ, तुंहिंजो प्राण पति। ॿुध तूं कहाणी शोक जी, ओ जोगवान सती, मारे छॾियो अॼु शींहं, तुंहिंजो प्राण पति। हे ॾिस कपिड़ा निहारे ॼण रंभंदी, बिल्कुलु न, कुझु बि न। वरी अखियूं जो ॿूटे, उहो बि अखियूं ॿूटे, हीअ बि अखियूं ॿूटे, अखियूं ॿूटे करे थोरी देरि शांति ध्यान में वञी अखियूं खोले करे चए थी, रचना जेकी राम जी, रचना जेकी राम जी, तंहिं ते राजी मां। रचना जेकी राम जी, तंहिं ते राजी मां। ही जगत बणियो असुल मुसाफ़िर खाने जियां। रचना जेकी राम जी, तंहिं ते राजी मां। ही जगत ही मुसाफ़िर खानो आहे, पंहिंजो सम्झंदासीं या घर बर, या मुंहिंजो मुड़ुसु हुयो, बसि मुंहिंजो मुड़ुसु जेतिरो हुयो हुयो, हुनजी रचना आहे, मरी वियो मरी वियो। अड़े तपस्वी जे ज़ाल कॾहिं कई शादी, चई 2 साल थिया। चई भेणा तव्हांजो चमड़ीअ जो प्रेम आहे, लवरा लवरीअ जो प्रेम आहे, तव्हांजे अंदर जो प्रेम बिल्कुलु न आहे। मुड़ुसु मरी वियो थी, ओ माई शांत। तपस्वी खे त बाहि लॻी, भेणा ज़ाल खे ख़बर पई आहे कुझु नथी थिए। ॿियो केरु आहे, चई हुनजी माउ वेठी थी, हो वेठी थी हुनजी माउ, मुंहिंजी ससु। चई माउ त कहिड़ी बि हुजे, ज़ाल ज़ाल थींदी आहे, छो जो ॿाहिरि आहे। माउ त पंहिंजे पेट मां ॼणियो आहे पुटु, उहा त रोंदी रोंदी। हे मां कथा इन करे कई आहे, करण कारण प्रभ एक है दूसर नाही कोई, नानक तिस बलहार में जल थल मई अलसो।
वयो वञी राणीअ खे चयईं, राणी तोसां ज़ुल्म थियो, राणी तोसां ज़ुल्म थियो, विछड़े राजकुमार मारे छॾियो अॼु शींहं मुंहिंजी मड़ीअ मज़ार। राणी तोसां ज़ुल्म थियो, विछड़े राजकुमार मारे छॾियो अॼु शींहं मुंहिंजी मजीअ मज़ार। मुंहिंजी मड़ीअ सां मुंहिंजो पुटु मुंहुं पियो थिए, ॾिस कपिड़ा। राणीअ बि कपिड़ा जेॾी महिल खयईं ॾिसी करे चई बसि जेतिरो रंभी, कुझु न कपिड़ा खणी हृदय सां लॻाए अखियुनि जो ॿूटियईं, अखियूं ॿूटे खे चई भेण काॾे हली था वञूं, ही काॾे हली था वञूं। भेण नाक आहे जेको अखियूं जो ऐं वरी आभा उन्हनि जी ॿुधाए थी। आभा सम्झो था, सभिनि जी पंहिंजी पंहिंजी आभा थींदी आहे। के पारू था वाङण, के बूथ सुजल, के कुझु, ऐं के तेजस्वी। हिनखे चवंदा आहिनि आभा मंडल। जेको संतनि जेको त गोलो हूंदो आहे, पेंटर कोई बि संत जो फोटो ठाहींदो पोयां आभा, आभा मंडल। तव्हां कंहिं बि संत आभा मंडल न हुजे यानी आम माण्हू आहे, आभा मंडल हुजे यानी कुझु आहे, काई वॾी हस्ती आहे। कोई बि बुद्ध महावीर कृष्ण राम जो तव्हां जेॾी महिल फोटो पोइ तो हिकिड़ो गोलो हूंदो अथव, इहा आभा। उहा आभा यानी हीअ जेॾी महिल माई अखियूं ॿूटियूं, धीरे सां अखियूं खोले चएसि थी, धीरज धर ओ तपस्वी, धीरज धर ओ तपस्वी, हिते हिरख न शोक, ही जगत बणियो असुल, नालो मृत्यु लोक। धीरज मुंहिंजो कोई पियो आहे, तोखे धीरज थी। चएसि थी हे जगत ज्यों सपना और पेखना, ऐसे जग को जान, इसमें कुछ साचो नहीं, नानक बिन भगवान, जैसे जलते बुदबुदा, उपजे बिन से नीच, जग रचना तैसे रची, कहो नानक सुनमीत। चेस्ती भाई धीरज धर, ये वारो थियो अधेरे माया, तोखे धीरज है। चेस्ती धीरज धर ओ तपस्वी, हिते हिरख न शोक, ही जगत बणियो असुल, नालो मृत्यु लोक। हे मृत्यु लोक आहे, हिते जेको ईंदो सो मरंदो ई मरंदो, नालो ई मृत्यु लोक आहे। उहो त हो चए पियो हिते त कम ई लथल आहे। मां बहस करे आयो हुनजे पुट सां, हुनजो पुट त मोह कान्हे, उहो त हुते वेठो आहे, ऐं भला लॻा पिया आहिनि। हे घर गृहस्थ में, घर गृहस्थ में अहिड़ा माण्हू थींदा ई न आहिनि। त नारायण बेड़ा मांजो ते हाराइजी वेंदो, हे त सभु एक सां एक। हाराए त पियो, चई बाक़ी घर में कहिड़ा, चई बाक़ी घर में जेको वेठो थियो, जंहिंजो नालो ई निर्मोही पी। जिन युधिष्ठिर दाव जे मथां दाव हारे पियो, आख़िरी दाव में चई मतां खटां ज़ाल में गिरवी रखी नाहक की। तव्हां चओ था युधिष्ठिर आहे, अहिड़ियूं जुआऊं त अॼु बि न आहिनि। भाई माण्हू साइकिल फटफटी हाराईंदो, ज़ाल थोरी हाराईंदो, ज़ाल हाराए छॾी। त हिन बि चई मतां खटां, हाणे जंहिंजो नालो ई निर्मोही, त हाणे तूं केतिरो वरी बहस करी पियो। जॾहिं सभिनी खे आज़माए, बानीअ खे आज़माए, ज़ाल खे आज़माए, माउ खे आज़माए, तॾहिं बि चए पियो मतां हिते दाव लॻे। अरे दाव कीअं लॻी? तॾहिं बि हठ करे ऐं चई हिनखे अटकल सां ॿुधायां, खणी वञी लटा सिधो वञी हुनजे कच्छ में भड़ाम सां किरियुसि। हुन ध्यान में वेठो निर्मोही, अखियूं खुलियसि, पाणी घुराए ऐं छिटका हईंसि हुनखे। तपस्वी तपस्वी जे महिल अखियूं खोले, तपस्वी चएसि थो, राजन पहले राम चओ, राजन पहले राम चओ, दिल खे ॾेई धीर, मारे छॾियो अॼु शींहं, चंबन सां ॾेई चीर। तुंहिंजे पुट खे शींहं चंबा हणी हणी चीरे छॾियो अथई। हे लटा थी हुनजा, तुंहिंजो पुटु माॾे मोह पियो थी। चए पियो अखि न ॿूटे। जिन में राजा भी कपड़ा खणी अखियूं ॿूटनि जी मर्यादा, हे थधो थियो, ये अखियूं ॿूटनि था काॾे हली था वञनि पिया। पोइ त बसि चई हाणे छुटासीं, ही बि अखियूं ॿूटे लाइ छा चवनि। अखियूं ॿूटे ध्यान मां अखियूं खोले करे
चएसि तो हिते लहणा देवणी, हिते लहणा देवणी, को पुत्र बणियो को पीउ, लेखो आद जुगाद जो, तू भी दुखी न थियो। कि दुखी मां थियो, तव्हां कोई दुखी न आहियो। चई मन हिते लहणा देवणी आहे, पुट जेतिरा ॾींहं आहियो ओतिरो लहणी, ओतिरो वतई, ओतिरो ॾिनई, तूं छो तो दुखी थी? अरे मां दुखी थियो। पोइ तपस्वी त रोए पियो, चइबो मां हुते जंगल में वई मौकारो पंहिंजो कयो। हिते त नारायण हो घर गृहस्थ में, चए पियो इहो अखियूं छा था ॿूटो, मूंखे इहो ॿुधायो, इहो ॿुधायो, इहो अखियूं जेको थो ॿूटे आभा निकिरी थो अचे, इहो छा आहे? चवंसि था असां इहो गुरूअ जे ज्ञान में अंदरि वेंदा आहियूं। ठीकु कीअं? अंदर गुर आराधना, जेवा जप गुर नाम, नेत्री सतगुरु देखना, सुनवणिया सुनना गुर नाम, सतगुर से तीरतिया, दरगह पाए था, कहो नानक कृपा करे, जिसनु इह वथ दे। या गुरुअ जी कृपा है जो असां गुरुअ जे ज्ञान में टुबी हणंदा आहियूं। असांजे लाइ पोइ कुझु संसार आहे ई न सिवाय परमात्मा जे। आहे चई मां तो हुते जिंदगी विञाई आहे, ये पहाड़नि ते वञण सां कुझु थींदो थोड़ी आहे। हिते हिते ई सभु भॻवान थी। पहाड़ ते वञी करे ॿुटो वञी वेही रहंदे, उते तूं कंहिंसां तूं खेचल कंदे, केरु जेब कटींदी, केरु लत हणंदी, कंहिंखे गुस्सो ॾियारींदी, उते त तूं वेठो आहे। परीक्षा त हिते आहे, हिते कर। पोइ त चई हाणे त मां ई ॾाढ़ियूं ॿाढ़ियूं लाराए, वार ॿार लाराए, बाब कटिंग कराए, मां बि हाणे तव्हांजे घर गृहस्थ में रहंदुसि। मां तोबा कई ऐं चई तव्हां सभिनी खे विहारे करे हाणे तपस्वी चए पियो मां नचो कॾहिं न आहियां, खिलियो कॾहिं न आहियां, तव्हांजो पुटु उते आहे, जीअरो आहे त कंहिं अरे असांखे न ख़ुशी आहे न गम आहे, बि त वाह वाह, न आहे बि त वाह वाह, इहो थी गया। पोइ त राज चई हाणे मां कॾहिं नचो न आहियां, कॾहिं मां पोइ त नची करे चए थो राजा राणी धन अवां जो देश, धन अवां जो सतगुरु ॾिनो जंहिं उपदेश। राजा राणी धन अवां जो देश, धन अवां जो सतगुरु ॾिनो जंहिं उपदेश। राजा राणी धन अवां जो देश, धन अवां जो सतगुरु ॾिनो जंहिं उपदेश। जैसा हाणे तोबा कईसीं। अरे काहे रे बन खोजन जाई, सर्व निवासी सदा अलेपा, तो हे संग समाही, पोप मज्जू पास बसत है, मुकर मां जैसे शाही, तैसे ही हरि बसे निरंतर, घट ही खोजो भाई, बाहर भीतर एको जानो, यो गुरु ज्ञान बताई, जन नानक बिन आपा चीने, मिटे न भरम की काई। सच्चाई यही थी हिन जीवन में। परम जीवन पा, परम जीवन तॾहिं पाईंदे जॾहिं तूं चवंदे करण कारण प्रभ एक है, दूसर नाही कोई, नानक तिस बलहारणे, जल थल मईहल सोए। बस उहो ई आहे।